अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा बानो घर वापस अची वेंदो। छा साल बानो खे हथ करे वठंदो। छा सोडा ज़िंदगी जी कयल बेइज्जती जो प्लान वठंदो। छा पुलिस सूबेदार लालच जे करे डीएसपी खे मारींदो। बिजार खान खां सलाह कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त कई माण्हू ईंदा बानो खे टिजारींदा ऐं बानो उन्हनि खे चवंदो त तोखे सुञातो आहे मासा ताईं। हू बानो खे चवंदो त मां तुंहिंजी मासा त न बल्कि तुंहिंजो दुश्मन आहियां दुश्मन। ईअं करण सां बानो डिॼी वेंदो ऐं बानो खे चारे तरफ़ फेरी ईंदा त उन खां पोइ उन्हनि जे मथां वरी साले वारा अची वेंदा ऐं साले बानो जी ज़िंदगी बचाए वठंदो ऐं साले खे इज़त सां घर वञी बानो खे सम्झाईंदो ऐं बानो परेशान हूंदी बानो रोंदी ऐं साले उनखे बार बार सम्झाईंदो। साले चवंदो त बानो जे सम्झ सां मक़सद पंहिंजे घर हलियो वियो आहे, तूं रो न, हू हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर वापसि ईंदो। बानो चवंदो अदा हू मुंहिंजी दिलि जो टुकड़ो आहे, मां उनखे नथो विसारे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडा जेको आहे ज़िनत जी माउ पीउ खे चवंदो त तव्हांजो भलो इन में आहे त तव्हां बेइज्जती जो प्लान ॾियो, छो जो तव्हां ज़िनत जी बेइज्जती कई ऐं उनखे तव्हां पादर हयां। उन्हनि खे मूंखे प्लान ॾियो, अगरि जेकॾहिं तव्हां प्लान नथा ॾियो त पोइ मां त कॾहिं बि तव्हांखे बख़्शे न कंदुसि, जो मुंहिंजो साह ज़िनत में आहे। उन जे करे अगरि ज़िनत खे का बि नुक़सान पहुचाए त पोइ उन जो ज़िम्मेदार तव्हां पाण हूंदो। ऐं ज़िनत जी माउ सोडा खे चवंदे सोडा तुंहिंजो असांजे विच में कुझु बि न वञे, छो जो हू बि मुंहिंजो धीउ आहे, मूंखे वणे उनखे दिलि में जायूं ॾियां, मूंखे वणे उनखे मारे छॾियां। सोडा चवंदो त अगरि जेकॾहिं हू तुंहिंजी धीउ आहे त मां बि नथो चाहियां त तूं उन मथां ज़ुल्म करीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बिजार खान जेको आहे सूबेदार खे सलाहूं ॾींदो। सूबेदार खे चवंदो त हाणे तमामु जल्द तूं इहो कमु कर, मां तोखे 1.5 करोड़ ॾींदुसि। ऐं सूबेदार चवंदो त पंहिंजे तरफ़ां खां पूरी कोशिशि कंदुसि त इहे 2-3 ॾींहंनि में कमु थी वञे। अगरि जेकॾहिं न थियो त पोइ मां इहो कमु ज़रूरु कंदुसि। दोस्तों उम्मीद त कहाणी यही हूंदी आहे, बाक़ी पसंदि असांखे ॾींदा। हाणे जाए त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।